के माण्हू चवंदा त सफ़ा को वांदो आहे, भले था चवनि संदन वांदे ज़हन खे कहिड़ी ख़बर त ही केतिरो अज़ीम कमु पियो करे। गुज़िरियल 4 सालनि खां ट्रक मंझंदि धारे पंहिंजनि दोस्तनि लाइ दाणो खणी पहुची वेंदो आहे। हीअ आज़ाद ऐं मासूम पखीअड़ा संदसि दोस्त आहिनि, जेके खेसि ॿियो कुझु न पर दुआऊं ॾींदा रहंदा आहिनि। लतीफ़ाबाद पौणा 7 नंबर वारी पुल ते पियल 52 पाटुनि खे बाजरीअ सां भरे पोइ सुख जो साह खणंदो आहे। चाचो अब्दुल मजीद मंझंदि ऐं शाम जो पंहिंजी पुराणी मोटरसाइकिल ते दाणो खणी ईंदो आहे ऐं रखियल पाटुनि जी सफ़ाई करण बैदि उन्हनि में बाजरी विझी वापसि रवानो थी वेंदो आहे। ये 12 बजे आते हैं, 1:30 बजे तक चले जाते हैं। तकरीबन 52 से 56 कुंडलियाँ हैं। चाचो अब्दुल मजीद अॻु में होटल ते कमु करे गुज़र सफ़र कंदो हो, हाणे बेरोज़गार आहे। पर हिन शदीद महांगाईअ तोड़े बेरोज़गारीअ बावजूदि हू रोज़ पखियुनि लाइ दाणो खणी ईंदो आहे। ॾियण वारी रब जी ज़ात आहे। बसि कॾहिं कॾहिं को वाटड़ू वसीलो थियो वञे, जेको चाचे अब्दुल मजीद खे कुझु पैसा पखियुनि जे दाणे जा ॾेई वेंदो आहे ऐं चाचो अब्दुल मजीद कुझु पंहिंजा पैसा ख़र्च करे दाणे जो बंदोबस्तु करे वठंदो आहे। ये 500-600 रुपये का दाना हो जाता है। पैसे कहाँ से आते हैं? भाई वो कोई दे के चला जाता है तो ठीक है, नहीं तो अल्लाह तो दे ही रहा है। पुछियोसीं, चाचा अहिड़ी लिंग साड़ींदड़ गर्मीअ में माण्हू आराम ऐं सुकून जी ॻोल्हा में हूंदा आहिनि, अव्हां वरी टाक मंझंदि जो पखियुनि लाइ दाणो खणी निकिरियो पओ, अव्हां खे मिले छा थो? त चयाईं, सुकून मिल रहा है कि अल्लाह देख रहा है कि हम क्या कर रहे हैं। जिस दिन आपने ये काम नहीं करोगे हमारे को बेचैनी रहेगी। जिस दिन घर में मैयत हो, बारिश हो, ईद हो। हाँ भले से ईद भी आते हैं, बकरा ईद भी आके देख लो भले से आप। अच्छा, परिंदे इंतजार करते हैं आपका? यार परिंदे तो इंतजार करेंगे ना खाने पीने का यार, जब उनको चीज नहीं मिलेगी तो क्या करेंगे वो। ऑटो इलेक्ट्रिशियन जो कमु कंदड़ जुनेद वरी साॻे टाइम ते पखियुनि लाइ पाणी खणी पहुचंदो आहे। ॿई ॼणा कलाक ॾेढ में पखियुनि जूं पाटूं दाणे ऐं पाणीअ सां भरे वरी वापसि हलिया वेंदा आहिनि। मैं सर यहाँ दाना और पानी डाल के चले जाता हूँ। इससे क्या मिलता है आपको? सर इससे सुकून मिलता है और फिर जो ना काम नहीं हो रहा, कोई मसला अटका हुआ है, हल नहीं हो रहा है, तो हम अल्लाह से दुआ करते हैं उस मसले की, तो फिर हम यहाँ आते हैं तो हमारा वो काम हो जाता है। मैयत तब भी आते हैं? हाँ तब भी आते हैं। जिस दिन नहीं आओ तो क्या होता महसूस? सर जिस दिन नहीं आओ तो कोई ऐसा लगता है कि कोई काम अधूरा है, वो पूरा नहीं हुआ है। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे जो ही ॿई गुज़िरियल 4 सालनि खां पखियुनि खे गॾिजी दाणो पाणी ॾियनि था, पर हिक ॿिए खे न सुञाणनि था ऐं न ई खेनि हिक ॿिए जे नालनि जी ख़बर आहे। ये भाई कौन है? ये भाई भी भाई है अपनी तरह। इसका नाम क्या है? इसका नाम इसको पता होगा, भाई अपने को नहीं पता। आप कब से देख रहे हो इसको? इसको भी मैं तकरीबन टाइम से देख रहा हूँ, 2-3 साल तो हो गए इसको भी। नाम तो पता होगा? नहीं बोल तो रहा हूँ, मेरे को नाम ही नहीं पता, तो मैं कैसे बता दूँ उसका नाम यार। नाम क्या है चाचे का? चाचा का नाम नहीं मालूम मुझे। यार ऐसा कैसे हो सकता है? आप बता रहे हो 4 साल से देख रहे हो इसको, फिर नाम क्यों नहीं पता? सर नाम बस सलाम दुआ होती है, हम करके चले जाते हैं, बस अपना काम से काम करते हैं फिर हम। अल्लाह पाक जी प्यारी ऐं मासूम मख़लूक पखियुनि जी दिलि ख़ुशि कंदड़ चाचो अब्दुल मजीद ऐं जुनेद ततल ॾींहं में अहिड़ो सुकून माणीनि था जेको पुरासाइश एयर कंडीशन कमरनि में कॾहिं बि नथो मिली सघे। ही प्यार जा पखीअड़ा इंसाननि खां ॿियो कुझु बि नथा तलबीन, बसि मोहबत घुरनि था। हिननि गर्मियुनि वारनि ॾींहंनि में पखियुनि लाइ ॿियो न सही पाणीअ जो ई बंदोबस्तु करे बि हिननि जूं दुआऊं खटे सघजनि थियूं। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु इरफान अली बुघियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।